गुलाब लगारी ऐं भरपासे में पीअण जे पाणी ऐं ज़रई पाणी जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि वापारियुनि ऐं नौजवान इतिहाद जे अॻवाननि मोहम्मद हसन लगारी, मोहम्मद सिद्दीक लगारी, ज़फ़र शाहानी, मूसा लगारी, इसरार लगारी ऐं अजय कुमार जी अॻवानी में साबन दस्ती चौक खां प्रेस क्लब ताईं हथनि में पाणी जी खोट जे मुतालबनि वारा प्ले कार्ड खणी एहतिजाजी मुज़ाहिरो कयो, जंहिं बाद मुज़ाहिरीन धरणो हणी वेही रहिया। उन मौक़े ते मुज़ाहिरीन प्ले कार्ड सां पाणी जो ख़ाली ड्रमियूं खणी ऐं राग ॻाए अनोखो एहतिजाज पिणु कयो। अॻवाननि पारां सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ खां मुतालबो कयो वियो आहे त फुलैली कैनाल जे मुराद वाह, मुराद डिस्ट्री शेख भिरकियो, डिस्ट्री चाकर, डिस्ट्री मीराखोरी शाखनि जे पुछड़ियुनि में पीअण जो पाणी ऐं ज़रई पाणी हिसे मुताबिक़ ॾिनो वञे। उन मौक़े ते अॻवाननि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त 6 महीननि खां पाणी जी खोट ऐं मक़ामी माण्हुनि जे एहतिजाज बावजूदि इरिगेशन अमले रेगुलेटर वटां मुराद वाह जो पाणी रोके छॾियो आहे, जॾहिं त शेख भिरकियो, शाख मीराखोरी माइनर ऐं चाकर शाखनि जे पुछड़ियुनि में पाणी बजाए वारी उना में पई। आबादगारनि, अॻवाननि ऐं वापारियुनि चिताव ॾिनो आहे त पाणी न मिलण जी सूरत में 1 हफ़्ते बाद एहतिजाज जो दाइरो वधाए पूरे ज़िले बदीन में एहतिजाज कयो वेंदो।